ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 14 अध्याय जे बे भाग में राजा अरूरा ऐं उर्वशी जी कथा ॿुधी हुई, जंहिंमें श्री सुखदेव जी ॿुधाइनि था त उन्हनि जो रिश्तो सिर्फ़ 3 शर्तनि ते क़ाइमु हुओ। जॾहिं उहे 3 शर्तूं टुटियूं तॾहिं उर्वशी राजा अरूरा खे छॾे हली वई ऐं राजा अरूरा उन जी खोज में चौतरफ़ चरियनि वांगुरु घुमंदो फिरंदो हो। तॾहिं राजा घुमंदे फिरंदे कुरुखेत्र में अची हिकिड़े वण जे हेठां वेही रहियो, जिते उर्वशी पंहिंजे साड़ियुनि समेत हिकिड़े तलाउ में सनानु वेठे कयो, जिन खे उन्हनि जे अलावा ॿियो केरु ॾिसी न थे सघियो। तॾहिं तलोत्मा नाले उर्वशी जी साहेड़ी उन खां पुछियो त तूं मृत्यु लोक में कहिड़े पुरुष वटि रही हुई हैं? तॾहिं उर्वशी राजा अरूरा तरफ़ इशारो करे ॿुधायो। तॾहिं तलोत्मा उनखे ॾिसी चयो त हे उर्वशी, ही तुंहिंजे विछोरे में ॾाढो व्याकुल आहे, तूं वञी हेका साणस मिली अचींसि। सबई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाए स्कंद जे 14 अध्याय जो 3 भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री सुखदेव जी स्वामी ॿुधाइनि था त हे राजा परीक्षित, तॾहिं तलोत्मा जी ॻाल्हि ॿुधी उर्वशी पंहिंजो स्वरूप राजा जे अॻियां ज़ाहिर कयो, जंहिंखे ॾिसी राजा परूरा जो चित ठिकाणे आयो ऐं संदसि चहिरो ईअं बदिलजी वियो जीअं मोल शरीर में अची साह पवे। तॾहिं राजा उर्वशीअ खे चयो त ए प्राण प्यारी, तूं मूंखे छॾे छो हली वई हैं? तुंहिंजे विछोरे में मुंहिंजी ही हालत थी आहे जो खाइण पीअण, पूजा पाठ, राज हलाइण वग़ैरह सभु छुटी वियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी उर्वशी चयो त ए राजा, तूं पुरुष थी बि अहिड़ो त इंद्रियनि जे वस थियो आहीं जो मूंखे वेनती थो करीं। जेको आदमी पंहिंजी इंद्रियनि खे वस में नथो रखे, सो माया रूपी स्त्री जे मोह में फासी अहिड़ो ख़राब थिए थो जहिड़ी तुंहिंजी हालत थी आहे। ऐं मां स्त्री हूंदे बि कंहिं ते न मोहिजी पंहिंजे सुख खां सवाइ ॿी का बि चाहना नथी रखां। जेसिताईं पुरुष मूं वटि रहे थो तेसिताईं उन सां प्रीत करियां थी, पर जे मां 1000 वरियनि ताईं हिकिड़े पुरुष वटि रही वरी ॿिए पुरुष वटि वञा त मूंखे पहिरीं पुरुष लाइ का बि प्रीत न रहंदी। हिकिड़ी साथ में उनखे विसारे उन जी साह वठण में बि मूंखे कुझु बि संकोच नथो थिए ऐं मां कंहिंजे ज्ञान उपदेश खे न मञी पंहिंजो मन घुरियो कमु करियां थी। तीअं ॿियनि सभिनी स्त्रियुनि जो बि सुभाउ सम्झणु घुरिजे। लेकिन राजा उर्वशीअ ते एतिरो त मोहिजी वियो हो जो एतिरे सम्झाइण ते बि उनखे ज्ञान प्राप्त न थियो। जॾहिं राजा उर्वशीअ सां भोग करण जी इच्छा ज़ाहिर कई, तॾहिं हिन दया करे चयो त ए राजा, 1 साल खां पोइ ॿिए साल जे पहिरें ॾींहुं मां तो वटि अची हिकिड़ी राति रहंदीसि। ईअं चई उर्वशी उतां हली वई। जॾहिं उर्वशीअ जे मिलण हिकिड़े साल जे अंजाम करण सां राजा परूरा जो चित शांत थियो, तॾहिं हू राज मंदिर ते आयो ऐं पंहिंजो शीश महल सिंगारे वाइदे जा ॾींहं ॻणण लॻो। जॾहिं ठीक 1 साल खां पोइ उर्वशी पंहिंजे वाइदे मुताबिक़ आई ऐं हिकिड़ी राति राजा वटि रही सुबुह जो इंद्रलोक ॾांहुं हलण लॻी,
तॾहिं राजा परूरा उन जा पेर पकड़े रोहण लॻो। उन वक़्तु उर्वशी चयो त ए राजा, मां हिते रही नथी सघां। तोखे जेकॾहिं मुंहिंजी अंदरूनी चाहना हुजे त मां तोखे हिकिड़ो मंत्र सेखारियां थी। उहो जपे गंधर्वनि जी तपस्या कर। जॾहिं हू ख़ुशि थी तोखे यज्ञ कराइण जी आज्ञा ॾींदा ऐं तूं उन यज्ञ करण सां गंधर्व लोक में मूंखे वरी पाईंदे, तॾहिं मां तो वटि आनंद सां रही सघंदसि। ईअं चई उर्वशी 2 रचाऊं वेद जूं राजा परूरा खे ॿुधाए इंद्रलोक ॾांहुं हली वई। राजा उहे मंत्र जपे गंधर्वनि जो जप करण लॻो। जॾहिं उन रचाइनि जे जपण सां गंधर्वनि ख़ुशि थी राजा खे दर्शन ॾिनो ऐं उन खे यज्ञ करण जी तजवीज़ ॿुधाए उतां खां अंतर्ध्यान थी विया। तॾहिं राजा उन्हनि जी आज्ञा मूजिबि यज्ञ कयो। तॾहिं राजा खे एतिरो बल थियो जो हू गंधर्व लोक में वञी रहियो ऐं गंधर्वनि जे वरदान ॾियण सां उर्वशीअ सां आनंद में रहण लॻो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे नाएं स्कंद जो 14 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।